अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु पंहिंजा ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे पिरी प्यारनि खे दिलि वारनि खे ख़ुशि आमदीद भलीकार। दोस्तों तव्हां ॾिठो त कीअं हाणे चाकर ख़ान गेम खेॾे हो ऐं अकबर ख़ान कुता कढ डोड़ाए थो। चाकर ख़ान खे क़ाबू करण में पकड़ण में कोमल खे कामयाबु थी वेंदो या मंसूर ख़ान ऐं दिलावर मिलजी करे इन खे बचाए वठंदा या वरी होॾां सांवल बचाईंदो। आख़िर छा थींदो अचण वारे एपिसोडनि में सॼी कहाणी तव्हांखे ॿुधाईंदासीं नंढिड़े वीडियो में। इनखे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे त असांजे यूट्यूब चैनल शाहिद खोसो वर्क खे बि ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हीउ तव्हांजो पंहिंजो चैनल आहे। हलूं था अॼु जी ख़ासि बहितरीनु ज़बरदस्त अपडेट जी तरफ़। दरअसल दोस्तों चाकर ख़ान हिन चकर कामयाबु थी वेंदो ऐं अकबर ख़ान फारिग मोटी ईंदो ॻोल्हे करे। उनजा वाठा बि ख़ाली मोटी ईंदा। होॾां मंसूर ख़ान दिलावर खे फ़ोन कंदो, पंहिंजा माण्हू घुराईंदो ऐं चाकर ख़ान जी सपोर्ट में चाकर ख़ान खे ॻोल्हींदा ऐं जीअं हू अकबर ख़ान जे हथ या अकबर ख़ान जे माण्हुनि जे हथ न चढ़े। अचण वारे एपिसोडनि में ज़बरदस्त सीन इहे तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा।